بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي تأملات قرآنية जेको असांजो برنامج दोस्तनि सां आहे त रोज़ हिकिड़ी अलाह जे कलाम जी हिकिड़ी आयत जो को फ़ाइदो वठूं तर्जुमे सां ऐं उन खे सम्झूं छो छाजे लाइ असांखे अलाह साईं जो हुकुम आहे इन शइ ते अलाह साईं असांखे हुकुम करे थो त मुंहिंजो क़ुरान तव्हां पढ़ो ऐं उन खे सम्झो जीअं त अलाह ताला असांखे क़ुरान में चए थो सूरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफला यतदब्बरून अलक़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा वरी ॿी आयत सूरत निसा में चए थो अफला यतदब्बरून अलक़ुरान वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा वरी टी जॻह ते सूरत अलमुमिनून चए थो अफला यतदब्बरून अलक़ौल हिन क़ौल खे सम्झनि नथा सोचे सम्झे तदब्बुर सां तफ़सीर सां ईअं सॼे क़ुरान में अल्लाह ताला असांखे हिन शइ जो हुकुम करे थो त तव्हां क़ुरान पढ़ो तदब्बुर कयो ऐं अल्लाह ताला असांखे इहो क़ुरान ॾेई छॾियो आहे हिकिड़ी वॾी नेमत। हीअ तअम्मुलात क़ुरानिया असांजी 67 हिसो जेको असांजी तअम्मुलात क़ुरानिया आहे अॼु जेकी असां सां आयत जेकी आहे क़ुरान जी उहा आहे वमन अरादल आख़िरा वसअ लहा सअयहा वहुव मुमिन। अल्लाह ताला इहो चए थो जेको अमन अराद जेको चाहींदो आख़िरत खे आख़िरत यानी जन्नत चाहे थो ऐं उन जे लाइ कमु करे थो अमन अराद जेको चाहींदो त अॻिते मुंहिंजे लाइ सणाई थिए अॻिते अकेलो हूंदुसि अॻिते मूंसां न माण्हू हूंदा न माइट हूंदा न मुंहिंजा पैसा हूंदा न मुंहिंजी दौलत हूंदी न मूंसां के पंहिंजे क़ौम वारा हूंदा न औलाद हूंदो केर बि न हूंदो वमन अरादल आख़िरा वसअ लहा सअयहा वहुव मुमिन ऐं उन जे आख़िरत जेको चाहे थो वसअ लहा सअयहा ऐं उन जे लाइ अमल बि कई ईअं न त बसि सभु को त चए थो यार अलाह साईं असांखे जन्नत नसीब करे अलाह साईं असांखे जन्नत नसीब करे। हा ठीकु आहे तोखे जन्नत खपे त उन जे लाइ कुझु कर उन जे लाइ कुझु करिणो अथई जन्नत जे लाइ ईअं मुख़्तमी माल न आहे जन्नत अलाह जी प्यारी शइ आहे अलाह साईं हिकिड़ी तोहफ़ो ठाहियो आहे अलाह साईं हिकिड़ो इनाम ठाहियो आहे उन्हनि जे लाइ जेके उन जो चवणु कंदा ऐं तौहीद कंदा अलाह खे मञींदा अलाह खे सताईंदा अलाह खां डिॼंदा जेको रसूल जो चवणु कंदा नबी करीम सां मोहबत रखंदा उन जे क़ौल जे ॿुधंदा त उते बीही रहंदा नबी जो चवणु आहे बसि असां उते हद न टुपंदासीं इन जे करे अलाह साईं चए थो वमन अरादल आख़िरा वसअ लहा सअयहा वहुव मुमिन ईमान बि अथसि दिलि में तौहीद बि अथसि ऐं उन ऐं आख़िरत चाहे थो त उन खे कुझु करिणो पवंदो वसअ लहा सअयहा। इहा सूरत अल इसरा 19 आयत आहे सूरत अल इसरा 15 सिपारो अंदाज़े में हूंदो त इहा उते आयत आहे ऐं इन जो मक़सदु छा आहे अलाह साईं ॾिसो न असांखे चए थो त जंहिंखे का शइ खपे थी त उन जे लाइ वेंदो तोखे ड्यूटी खपे थो त ज़रूरु पढ़ंदे पोइ तोखे ड्यूटी मिलंदी तूं डॉक्टर चवणु चाहीं थो त तूं ज़रूरु डॉक्टरी पढ़ंदे 5-6 साल त छा तूं इंजीनियर थियणु चाहीं थो त घर वेठे त केरु दर खड़काए तोखे इंजीनियर कोन कंदो न इन जे करे हर शइ का इंसान खे खपे थी त उहो उन ते अमल करे त अलाह साईं उन खे पोइ इनाम ॾींदो उन शइ जो बाक़ी ईअं कोन मिलंदो तकलीफ़ ॾिसणी आहे तकलीफ़ करणी आहे पोइ उन शइ ते इंसानु पहुचे थो ऐं हिन सूरत में अलाह साईं ॾिस न असांखे यानी छो असांखे हुकुम कयो आहे त ही जेको चाहे थो आख़िरत वसअ लहा सअयहा ऐं उन जे लाइ डुकंदो उन जे लाइ अमल कंदो उन जे लाइ तकलीफ़ कंदो ॾिसो असांखे निमाज़ूं 5 पढ़णियूं थी पवनि गर्मी आहे ॾाढी त वञिणो थो पए सीउ आहे ॾाढो त असांखे निमाज़ त मस्जिद आज़ान अचे थी त वञिणो थो पए रमज़ान गर्मी में थो अचे त ॾिस असांखे रोज़ो रखिणो थो पए हज ॾिसो केॾो ख़र्चु पंधु सफ़र करिणो थो पए हज करिणो थो पए असांखे रोज़ो रखिणो थो पए ज़कात ॾियणी थी पए ईअं हर शइ अलाह साईं असांखे हुकुम कयो आहे त असांखे उहो पूरो करणी आहे छाजे लाइ छो जो वमन अरादल आख़िरा वसअ लहा सअयहा जेको आख़िरत चाहे थो ऐं उन जे लाइ अमल कई उन जे पोयां लॻो त मां हीअ शइ खटिया मां हीअ शइ कमायां त उन खे इहो फ़ाइदो मिलंदो अलाह ताला क़ुरान में चए थो त जे अमल जेको तव्हांखे खपे जीअं चए थो बल तुसिरून अल हयात दुनिया अलाह साईं चए थो त तव्हां दुनिया खे अॻिते था कयो बल तुसिरून अल हयात दुनिया अलाह साईं चए थो त तव्हां दुनिया खे अॻिते करे छॾियो आख़िरत वधीक अथव भलो अथव उते लाॻीतो रहणो आहे हिते दुनिया में ॾिसो पहिरियां नंढड़ा ॿार ऐं त असांखे ॾाढियूं तकलीफ़ूं ईंदियूं नंढड़ा ॿार हूंदासीं वरी जवान थींदासीं वरी शादियूं कंदासीं वरी ड्यूटियुनि ते कमुकार रोज़ी जे पोयां औलाद वरी औलाद थींदो
वरी औलाद जी उन्हनि जी सुखी जे लाइ सुखाई जे लाइ उन्हनि जे लाइ तकलीफ़ूं कंदासीं, उन्हनि खे पढ़ाईंदासीं, उन्हनि जी बीमारी जो इलाजु कंदासीं। इहा दुनिया रुॻो तकलीफ़ में आहे। छो अलाह साईं अॻियां चए थो वल आख़िरतु ख़ैरुम व अबक़ा, सूरत अल आला में अलाह साईं असांखे चए थो त दुनिया जेकी आहे न तुसिरून, तव्हांखे वरी बि दुनिया वणे थी, ऐं दुनिया सफ़ा थोरो टाइम तव्हां वटि। ॾिसो न, इंसान जो नंढो थी 10 12 15 सालनि ताईं त हुनखे तकलीफ़ कान्हे, ठीकु आहे। पोइ वरी जेॾी महिल जवान थिए थो त वरी ॾिसो त इहो कमकार में, पढ़ाई में, ड्यूटियुनि में लॻी थो वञे। छा हुन दुनिया जो हिसो जीअं न 40 50 साल 60 साल भला 80 साल जे ज़िंदा हूंदो त ॾिसंदो त आख़िरी 20 साल रुॻो सूरनि में हूंदा। इंसान जो पोड़ो थो थिए, हर बीमारियूं इंसान खे पकिड़े थी वञनि, ऐं हर इंसानु ॾिसण दुनिया में को चवंदो यार मां को मास्तर थियां, टीचर थियां, को चवंदो मां डॉक्टर थियां, मां हीअं थियां, ऐं जे थींदो घणा ॾींहं घणो टाइम ड्यूटी कंदो, 20 साल 25 साल, वरी पोइ परेशानियूं। छो केॾी महिल कंहिंखे घर न आहे, चवंदो यार घर ठाहे वठां, प्लाट वठां, वरी घर ठाहियां आस्ते आस्ते, ठीकु आहे। वरी जे उहो घर ठाहींदो, चवंदो यार औलाद वॾा थिया न, कंहिंखे यूनिवर्सिटी में दाख़िलु थियणो आहे, कंहिंखे जल्दी हाफ़िज़ कयां, कंहिंखे मदरसे में दाख़िलु कयां। त इहा आहे अलाह ताला चवंदो अमन अरादल आख़िरा वसअ लहा सायहा वहुव मुमिन फ़उलाइका कान सायुहुम मशकूरा। अलाह साईं चए थो जेको आख़िरत चाहींदो ऐं उन जे लाइ कुझु कयईं त उन्हनि जे लाइ उन्हनि जो साई मशकूर आहे, कमायो उन्हनि जेके आख़िरत जे लाइ कयनि। बाक़ी जेके दुनिया जे लाइ रुॻो भॻा डुका जानवरनि वांगुरु, बसि जीअं जानवर भॼंदा आहिनि न, कंहिंखे गाह मिलंदो आहे ढोर खे त भॼंदो ईंदो आहे, त असीं बि ईअं था दुनिया में भॼूं, रोज़ी जे पोयां, पैसनि जे पोयां, गाॾियूं वठूं, हीअ कयूं, ऐं छा सभु शइ हिते पई हूंदी, छॾे हिते वेंदासीं, का शइ खणी बि कोन वेंदासीं। इन आयत जो इहो मक़सदु अलाह साईं चए थो वमन अरादल आख़िरा। इन आयत खे थोरो तअमुल करे सोचो त अलाह साईं चए थो दिलनि जो मालिक मां आहियां, मूंखे ख़बर आहे तव्हांजी दिलनि में छा आहे। वमन अराद, जंहिंजो इरादो ई आख़िरत जो हूंदो त अलाह साईं मां आख़िरत में अॻियां तुंहिंजे अॻियां बिहां त मुंहिंजा अमल सुठा हुजनि, यानी नियत तुंहिंजी सुठी हूंदी, दिलि तुंहिंजी साफ़ु हूंदी, ख़ुलूस हूंदो, वसअ लहा सायहा, ऐं कमु कयईं इन ॾींहं जे लाइ। सभु को अलाह जे अॻियां बीहंदो, केर बि न आहे इंसान जेको इन शइ खां बचंदो, त उन जे लाइ अमल करिणो पवंदो, उन जे लाइ इंसान खे भॼ डुक करणी पवंदी, अमल करिणो पवंदो, इल्मु सिखणो पवंदो, माण्हुनि खे नसीहत करणी पवंदी, माण्हुनि सां मुंहुं ॾियणो पवंदो, माण्हुनि खे सम्झाइणो पवंदो, वसअ लहा सायहा, ऐं तकलीफ़ कयईं उन ॾींहं जे लाइ, उन जे लाइ तकलीफ़ कयईं त पोइ अलाह साईं हुन जे दिलि जे ख़ुलूस ॾे ॾिसंदो त हा हिन जी दिलि जेके आख़िरत ते चाहे। बाक़ी जेको इंसानु चवंदो यार अलाह साईं तोखे मूंखे सभिनि खे जन्नत नसीबु कंदो, ऐं पढ़ूं निमाज़ बि कोन, न इल्मु पढ़ूं, न तौहीद असांखे, न माण्हुनि खे नसीहत कंदासीं, छो असीं मथो था हणूं वेही किताबु खोले पढ़ी वरी माण्हुनि खे छो ॿुधायूं, असां छा वञे, बसि असांजो कमु न आहे, मौलवियुनि जो कमु आहे, आलिमनि जो कमु आहे। न, अलाह साईं चए थो मुमिन, मौलवी सिर्फ़ु न, तूं मां हर को इहो कमु असांखे करिणो खपे, जंहिंखे आख़िरत खपे ऐं जन्नत खपे, मुंहिंजी रज़ा खपे, मुंहिंजे अॻियां अकेला बीहंदो, ईअं उते न चई सघंदो असीं मौलवी कोन हुआसीं, जा असां मुला कोन हुआसीं, जा असीं आलिम कोन हुआसीं। छा तोखे मौलवियुनि जे लाइ जन्नत आहे, तुंहिंजे लाइ न आहे छा? तोखे न खपे जन्नत? न, सभिनि खे खपे। उलाइका कान सायुहुम मशकूरा। अलाह साईं चए थो उहे ई कमाईंदा, उहे ई बची वेंदा, उहे ई मशकूर हूंदा क़यामत ॾींहुं। छो? खटे आया, कमाए आया। इहे आयतूं क़ुर जूं जेके आहिनि ॾाढियूं जेके आहिनि वॾो असर वारियूं आयतूं आहिनि, इंसानु अॻियां रखे ऐं इन्हनि में सोचे। छो? सभु कंहिंखे जन्नत खपे, मरणो सभिनि खे आहे, इन क़ब्र में सभिनि खे सुम्हणो आहे, कंहिंखे बि इहा ख़बर कान्हे अॼु जा सुभाणे अखियूं ॿुटींदो, ऐं इन मिटीअ में माइट पंहिंजा वेझे में वेझा जेको लताड़े क़ब्र खे पूरे ईंदसि, पोइ उते केरु कमु ईंदुसि? पंहिंजी दौलत, पंहिंजा पैसा, पंहिंजा अहल औलाद, पंहिंजी कुर्सी जेकी हुअसि, मनसबो जेको हुअसि, इहे सभु कोन कमु ईंदसि, सभु शइ हिते पई हूंदी। छा हुनखे उते कमु ईंदो? पंहिंजो जेको अमल सालिह कई। हिते जेॾीमहिल इंसान जे दुनिया में आहे त चवंदो यार फ़लाणी ॿनी मुंहिंजी आहे, फ़लाणी ज़मीन मुंहिंजी आहे, फ़लाणो बंगलो मुंहिंजो आहे, फ़लाणी गाॾी मुंहिंजी आहे, मां फ़लाणो ऑफिसर आहियां, मां जज आहियां, जा मां कीअं आहियां, जा अमीर आहियां, जा वज़ीर आहियां, जा ऑफिसर आहियां, मूंखे केरु न चई सघंदो। ठीकु आहे, तोखे हिकु जेॾीमहिल बीमारी थोरी तोखे थींदी, तोखे रुॻो ज़ुकाम थींदो, जा बुख़ार थींदो, त ॾिस इंसान सां हशर छा थो थिए, थोरी बि तकलीफ़ इंसान खे अचे थो न, त पोइ ओॾीमहिल आख़िरत यादि थी अचे, हल भाउ हिते मां मरीज़ आहियां त मूंखे पुट पुछण कोन था अचनि, मूंखे ॿाहिरि पुछण ई कोन था अचनि, खणी पुछण बि ईंदा त तुंहिंजो सूरु तूं ई खाईंदे,
तोखे तकलीफ़ जेकी तोखे आहे उन्हनि खे त इहा तकलीफ़ कान थींदी। उहे त इन शइ जो महसूस ई कोन कंदा, तंहिंजे करे उन टाइम में बि तोखे उहा शइ कमु ईंदी जेको तोखे यादि हूंदी त यार मां तस्बीह पढ़ंदो आहियां, मां दौड़ कंदो आहियां, मां क़ुर पढ़ंदो आहियां, मां फलाणे यतीमनि खे मां राशन पहुचाईंदो आहियां, मां फलाणे मिसकिननि खे तकलीफ़ जेके उन्हनि खे हुननि खे मां छांव ठाहे ॾिनी, या उन्हनि खे नलको हणी ॾिनमि, या मूं मस्जिद ठाही आहे। इहा ई शइ तोखे उन टाइम में यादि ईंदी। का शइ बि तोखे यादि न ईंदी त भाउ मूंखे ॿनी कमे जा हीअ इहा सभु पोयनि जे लाइ थी। जेको तकलीफ़ असीं जाखोड़ो असीं कयूं बि था सभु ॿियनि जे लाइ। छा खणी वेंदासीं? इहो अछो कपिड़ो, 2-3 कपह जा जेके टुकड़ा हूंदा नासुनि में कननि में हेठां विझी छॾींदा ऐं खणी हिन खे विंजारे तिंजारे बसि उछलाईंदा उन खॾे में मिटीअ में, चवंदा हल भा अलाह साईं जन्नत नसीब करेसि। जे अमल सुठो हूंदुसि त कमाई, जे अमल सुठो न अथसि त पंहिंजो मोह पाण जे। असां छा करे सघंदासीं उन टाइम में इन जे लाइ? त इंसानु उन टाइम जे लाइ करे उन ॾुखे ॾींहं जे लाइ तयारी करे। त ॾिसो न सहाबियुनि जी दिलियूं केॾियूं हूंदियूं हुयूं। हीअ अबू बकर बिन अब्दुल्लाह मुज़नी वॾो ताबी, उहो चए पियो त मां रिवायत कई अब्दुल्लाह बिन रवाहा वॾो सहाबी हो। उन टाइम में नबी करीम सां वेठो, इहा आयत नाज़िल थी व इन मिनकुम इल्ला वारिदुहा। इहा आयत सूरत मरियम में 71 आयत आहे। त इहा आयत चए थो अलाह साईं त हर को दोज़ख जे भरिसां लंघंदो या दोज़ख जे मथां लंघंदो सिरात जे टाइम में। त हीअ अब्दुल्लाह बिन रवाहा साहबी हो, उन इहा आयत ॿुधी त घर वियो, त घर वञी इहा आयत रुॻो इहा आयत पढ़े पियो, वरी पढ़ी रोई ॾिनई। पढ़ी इहा आयत चयो जो रोए पियो छो? अलाह चए थो त हर को इंसानु दोज़ख जे भरिसां लंघंदो या मथां लंघंदो। त हिन जी घरवारी आई त हिन खे ॾिठईं त इहा आयत पढ़े पियो ऐं रोए पियो, त उन बि रोई ॾिनो। वरी औलाद आयसि, उहे जे आयसि उन्हनि ॾिठो त माउ पीउ रोअनि पिया, त उहे बि उन्हनि बि रोअणु शुरू कयो। पोइ जेॾीमहिल हिननि जो पीउ चुप कयो त उन्हनि खे चयईं त तव्हां छा लाइ था रो? चयईं त तोखे ॾिठोसीं त इहा आयत पढ़ी पियो त तूं रोई पियो, त असां बि रोई ॾिनो। त हुन साहबी चयो त मां इन आयत जे मां पढ़ां थो, नबी करीम ते हींअर आयत इहा नाज़िल थी आहे त इन मिनकुम इल्ला वारिदुहा। अलाह साईं चयो त सभई तव्हां दोज़ख जे मथां लंघंदो, सभु दोज़ख जे भरिसां लंघंदो। त छा मां सोचियो त अलाह ताला असांखे ॿुधायो त दोज़ख जे भरिसां लंघंदासीं। युनब्बिउनी फ़ीहा रब्बी, अलाह त चयो असांखे त इन्ना वारिदुहा, बाहि जे भरिसां ईंदासीं ऐं जा लंघंदासीं मथां। पर असांखे इहो कोन चई त तव्हां इन मां बची वेंदव जा न। असांखे इहो कोन चई त तव्हां इन टुपी वेंदव जा न। तंहिंजे करे मां रोई ॾिनो। त हुननि इहो आयत ॿुधी त उन्हनि जे औलाद ऐं घर वारे उहे बि रोअण में शुरू थी विया। छो जो सम्झंदा क़ुर। असां पढ़ूं था क़ुर जहिड़ो दौर बि था कयूं, बसि ईअं टुपी था वञूं जीअं आहे। सो ॾिसो इहा असां में कमी आहे, असांजी दिलि पथर थी वई आहे, असांजी दिलि पकी थी वई आहे। सहाबी क़ुर पढ़ंदा हुआ त केॾो हुननि ते असरु थींदो हुओ ऐं हुननि ते यकीन थींदो हुओ त असां खे हिन क़ुर ते अमल करिणो थो पए। ऐं असांजी इहा सोच असांखे बि करणी खपे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे। हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।